शहीद बेनज़ीराबाद डिवीजन मोहम्मद अब्बास बलोच अॼु मकानी चूंडुनि में कामयाब थियल ज़िले काउंसिल जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह जे मेयर ऐं डिप्टी मेयर खां अलावा टाउन म्यूनिसिपल कमेटी HM ख्वाजा ऐं टाउन म्यूनिसिपल कमेटी ओल्ड नवाबशाह जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे DC ऑफिस जे दरबार हाल में हलफ़ खणायो। अलॻि अलॻि मुनक़िद थियल हलफ़ बरदारी तक़रीबुनि में ज़िले काउंसिल जे चेयरमैन अली अकबर जमाली ऐं वाइस चेयरमैन अब्दुल रसूल बिरोही, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मेयर काज़ी मोहम्मद रशीद भट्टी ऐं डिप्टी मेयर मुबशिर अली आराईअ खे हलफ़ खणायो। जॾहिं त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह जे टाउन म्यूनिसिपल कमेटी HM ख्वाजा जी टाउन चेयरमैन सैयद आतिफ हुसैन ज़ैदी ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद शफीकुर रहमान जदून ऐं टाउन म्यूनिसिपल कमेटी ओल्ड नवाबशाह जे चेयरमैन मोहम्मद हयात काके पोटो ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद याकूब आराईअ खे हलफ़ खणायो वियो। उन मौक़े ते कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच मकानी चूंडुनि में कामयाब थियल उम्मीदवारनि खे मुबारकबाद ॾिनी। हलफ़ बरदारी तक़रीब में साकिब सूबाई वज़ीर कानून ज़ियाउल हक़ लंजार, मेंबर सिंध असेंबली गुलाम कादिर चांडियो, खान मोहम्मद दाहिरी, एडिशनल कमिश्नर 1 सुभाष चंदर, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 फयाज हुसैन राहूजो, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शहरयार गुल मेमण, SSP महज़ूर अली गौरी ऐं ॿिया शरीक थिया। होॾां खैरपुर ज़िले काउंसिल जे चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं म्यूनिसिपल कमेटी खैरपुर, पीर जो ॻोठ ऐं गंबट जे चेयरमैन, वाइस चेयरमैन जी हलफ़ बरदारीअ जी तक़रीब सचल ऑडिटोरियम हाल में मुनक़िद कई वई, जे चूंडियल उम्मीदवारनि खां कसम खणायो वियो।